नाज़रीन ख़बर है कंदकोट मां कंदकोट ए सेक्शन थाने की हद सब्जी मंडी वटि पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो। पुलिस मुबैना मुक़ाबले में ॾोहारी शाहिद अली शेख खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण ऐं संदसि जे कब्ज़े मां हथियार हथ करण की दावा कई है। पुलिस ज़ख़्मी थियल ॾोहारी खे इलाज लाइ सिविल अस्पताल कंदकोट मुंतकिल कयो। जी नाज़रीन, अवां सां कंदकोट मां ख़बर शेयर कयूं था। कंदकोट ए सेक्शन थाने की हद सब्जी मंडी वटि पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो। पुलिस मुबैना मुक़ाबले में ॾोहारी शाहिद अली खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण ऐं संदसि जे कब्ज़े मां हथियार हथ करण की दावा कई है। पुलिस ज़ख़्मी थियल ॾोहारी शाहिद अली शेख खे इलाज लाइ कंदकोट सिविल अस्पताल मुंतकिल कयो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।